अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो अब्दुल्ला मल्ला उर्फ़ मवाली नंबर 1 तव्हां सॼी संगत खे पंहिंजे तरफ़ां सलाम अर्ज़ु कयां थो ऐं उन सां गॾोगॾु या अली मदद बाबल। दोस्तो ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह दौरु आहे नेट जो। हर माण्हू पंहिंजो पंहिंजो यूट्यूब चैनल पियो खोले। पोइ ईअं रखे रखे मूं मवाली मुड़ुस खे बि दिमाग़ में ॻाल्हि वेठी त दुनिया करे थी, बाक़ी मवालीअ ॾोह कयो छा। पोइ इन जे करे मूं पंहिंजो यूट्यूब चैनल खोलियो आहे ऐं पहिरियों दफ़ो आउं यूट्यूब चैनल ते ईंदुसि, तव्हां सां कचहरी कंदुसि, तव्हांजे लाइ शयूं ठाहींदुसि त जीअं तव्हां खिलो टहक ॾियो ऐं खिलण सां चवनि था त रतु वधंदो आहे। हा, ऐं बीमार माण्हूअ खे रत जी ज़रूरत हूंदी आहे, ऐं जेकॾहिं मां तव्हांखे खिलाए तव्हांजो रतु वधायां त तव्हांखे ॿियो छा खपे। सम्झो था न ॻाल्हि खे। हा, इन जे करे तव्हांजो फ़र्ज़ु जेको आहे उहो तव्हांखे यादि ॾियारियां। जेको मुंहिंजो कमु आहे उहो त मां तव्हांखे सवलो करे ॿुधाईंदुसि। मुंहिंजो कमु आहे तव्हांखे खिलाइणु, तव्हांजो कमु आहे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾोगॾु घंटीअ वारे बटण खे पुश कयो त घंटी वॼे त मां ग़ाइबु थी वञा। मुंहिंजो मतिलबु आहे त ग़ाइबु थियण जो मतिलबु इहो न आहे। स्कूल में कोन घंटी सुबुह जो वॼंदी, मंझंदि जो बि वॼंदी, वरी सफ़ा मोकल वारी वॼंदी। हीअ घंटी वॼाईंदो न त मां घड़ी खनि गुम थी वरी वापसि ईंदुसि। ॼण सम्झो रिसर्च थी वई आहे असांजी। त पोइ तव्हां घंटी वॼाईंदो न त पोइ छा थींदो त चवनि था त पोइ जेके जेके शयूं मां ठाहींदुसि न उहे तव्हां ॾे पाण ई ईंदियूं वेंदियूं, ॼण उन्हनि खे हिकिड़ो रिश्तो मिली वेंदो। इन जे करे मां तव्हांखे गुज़ारिश कयां थो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे जेको पहिरियों दफ़ो मार्केट में अचे थो, जंहिंजो नालो मूं रखियो आहे अब्दुल्ला मल्ला उर्फ़ मवाली नंबर 1, इन खे सब्सक्राइब कंदो ऐं घंटीअ जे बटण खे दॿाईंदो त तव्हांजो असांजो रस्तो खुली वेंदो, राबितो डायरेक्ट थी वेंदो। हेॾां मां ॻाल्हाईंदुसि, होॾां तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। छा ख़्यालु आहे, मां सही थो चवां न? त पोइ देरि न कयो, तव्हां पंहिंजे कम खे शुरू कयो त मां जे बाक़ाइदे कम खे खणा ऐं वधीक मोकिलाणियूं कोन्हनि के वेंदे वेंदे सॼी संगत खे या अली मदद बाबल।